आउं चवंदुसि त मल्टीपल प्लेटफॉर्म मालिक यूज़ कनि पिया। इंक्वायरी बि चाहिनि पिया त ज़िले खां ॿाहिरि थिए, उहा बिल्कुलु IG साहिब सिंध इंक्वायरी ऑर्डर कई SSP हैदराबाद खे, जिन खे मालिकनि जॉइन कोन कयो। वरी उन्हनि असांजे चालान ते एतिराज़ वारिया आहिनि, जेके मैजिस्ट्रेट साहिब जेको आहे उहो रेफर कयो आहे DIG हैदराबाद साहिब खे कि उन जी जेकी इन्वेस्टिगेशन आहे केस जी 12 ज़िले मां थिए, उहा बि थी रही आहे। इन खां अलावा जेको आहे जुडिशल ऑर्डर जुडिशल इंक्वायरी जी हिकिड़ी डिमांड हुई मालिकनि जी, त उहा बि वारसनि जी जेको आहे उहो होम डिपार्टमेंट उन जो बि ऑर्डर करे छॾियो आहे। हिन वक़्तु 22 उन्हनि कई आहे, उन जे बारे में असां पंहिंजो जवाबु सबमिट करायो आहे ऐं वरी जेको आहे सो असांखे डेट मिली आहे, टाइम मिलियो आहे, त इनशाला असां जेको ताउन पुलिस जे तरफ़ां हूंदो उहो बिल्कुलु असां कंदासीं। असां चाहियूं था त हक़ सच थिए, जेको सच आहे उहो साम्हूं अचे ऐं कंहिंखे बि अगरि कोई बि ख़दशो आहे त उहो भले हितां न ॿिए ज़िले मां भले उहे इंक्वायरियूं थियनि, इन्वेस्टिगेशन्स थियनि, हर तरह सां असां मालिकनि जो ताउन कंदासीं। बल्कि एतिरे ताईं जो इंक्वायरी अञा मुकमल कोन थी आहे, इन्वेस्टिगेशन मुकमल कोन थी आहे, मालिकनि चयो त इन्हनि ऑफिसर्स खे रिमूव कयो, उहो बि असां उन्हनि खे रिमूव करे छॾियो आहे। न उनखे आउं बिल्कुलु रिजेक्ट थो कयां। मां जहिड़े उहिदे ते फाइज़ आहियां, हिकिड़ो रैंक आहे ऐं हिकिड़ो मनसब आहे ऐं उन जी ज़िम्मेदारियुनि खां बख़ूबी वाक़िफ़ु आहियां। असां हिकिड़े सिपाही खे SSP जी धमकी उहा ठहे ई कोन थी ऐं जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे त कोर्ट में अॼु उन्हनि इहा काई बि अहिड़ी ॻाल्हि कोन कई, उन में रिटन ॾियनि, बिल्कुलु असां ताउन कंदासीं, कोर्ट में बिल्कुलु ॿुधाईंदासीं त अहिड़ी काई बि अहिड़ी शइ कोन्हे। ऐं बल्कि असां त चाहियूं था त इंक्वायरियूं बि थियनि, इन्वेस्टिगेशन बि थियनि, भले कोर्ट जो प्लेटफॉर्म अवेल थिए। इन में सुठी ॻाल्हि आहे त भले जेके ख़दशात आहिनि उहे उन्हनि जा उहे क्लियर थियनि ऐं तमामु फोर्स जेकी आहे। तॾहिं मां कल्ह जॾहिं उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई त हिकिड़ी डिमांड उन्हनि इहा बि कई त SHOs खे अञा न हटायो वियो आहे ऐं असांजो इहो मुतालबो आहे 15 इंचार्ज खे न हटायो, उन तमामु ऑफिसर्स खे मां हटाए छॾियो आहे त जीअं मालिकनि खे ईअं लॻे ऐं ईअं बिल्कुलु उन्हनि खे महसूसु थिए त कानून उन्हनि सां फुल ताउन में आहे ऐं इनशाला उन्हनि सां ताउन बि कंदासीं।